अस्सलाम वालेकुम। आदा तव्हांजो नालो? जाकूब याकूब। जी। पाण मला मलाह। ऐं ज़ात कहिड़ी? मलाह ई? कासमाणी मला आहियूं। कासमाणी मलाह। ऐं ॻोठु? रेड़ी ॻोठ। रेड़ी ॻोठु। जी हा। अच्छा, कासमाणी मलाह हिते ॿियनि मलाहनि खां अलॻि कीअं आहिनि? न हिते ॿिया मला जेके आहियूं असीं हिकिड़ा गॾु पर नालो कासमाणी जेको आहे न हा, उहो मशहूरु थियो पियो आहे सम्झे। उहो छाजे करे मशहूरु आहे? उहो मशहूरु थिया पिया सम्झो वेल में जॻ में फले फसाद में सम्झ अॻिते निकिरंदा तंहिंजे लाइ करे मशहूरु थिया पिया। अच्छा, अरे अच्छा, ॿियो भला समुंड जे मुतालिक़ अच्छा अवां केतिरा पुराणा आहियो हिते? असीं हा मुंहिंजी त हींअर उमिरि हूंदी 55 या 60 साल हूंदी। अच्छा अच्छा, मुंहिंजी एतिरी उमिरि हूंदी जी। हा। पर इन खां अॻु में केतिरो पुराणो ॻोठु आहे? इन खां अॻिते बि असांजा सम्झ ॾाॾा विया वरी असांजा अञा पे आहिनि उहे बि सम्झ 100 सालनि जा आहिनि। हा, उहो मुंहिंजो पे 100 साल जो हूंदो। उहो ॾाॾा जेको उहो सम्झ इलाही टाइम जो हुओ। हा, सम्झ पुराणो ई ॻोठु असांजो आहे। तमामु पुराणो ॻोठु आहे। कासमाणी सिर्फ़ु हिते रहनि या ॿिए हंधि बि काथे? ॿिए ॾे पिया आहिनि। ॿिए हंधि कहिड़े हंधि? ॿिए ॾाढा हेदरी में बि आहिनि। हेदरी में बि आहिनि। अच्छा, उन्हनि जो धंधो बि मच्छीअ सां? हा, मच्छीअ सां। ऐं हिते बाक़ी ॿियूं ज़ातियूं पोइ आयूं आहिनि रेड़ी में? पहिरियों त अञा हिते चङा मुड़ुस हूंदा हुआ इन जा रेड़ीअ जा, कासमाणी। फैसला वैसला हिते थींदा हुआ। ऐं उन खां पोइ भला ॿियनि खां कटियल छो रहियो तव्हां अलॻि ॿियनि खां? तइलीम में बि तव्हां थोरो ॿियनि जे निस्बत पोइ हिते माफ़ु कजां मुंहिंजो चवणु ॿियो, पर एतिरी जेतिरी हुजणु खपे तालीम ओतिरी तव्हांजी न रही। हा, तालीम जेका मच्छी वारा आहिनि न, हा, उन तालीम ॿिनि घटि हूंदी। अच्छा, जे कंदा तालीम त सम्झो धंधो दरियो न थी सघंदो सम्झे। नंढा हूंदा तंहिंसां उन अधु तालीम अधु दरिया सां वास्तो रख समुंड सां सम्झे, तॾहिं पंहिंजी रोज़ी कमा सघंदे। जेकर तालीम ते यको तो ॾिनो न ऐं त पोइ त रोज़ी बि घटि मिलंदी पोइ समुंड मां रोज़ी कंदे सम्झे। त बच्चा सां नंढा जेका थींदा आहिनि न उहे जेके शौक़ु थींदो पालंदासीं, जेके न शौक़ु ईंदो समुंड में हलो छलंग मारियो, मच्छियूं कढो, साना कढो सम्झे। पोइ नंढा नंढा हूंदा असांजा ॿार दरिया में आहिनि। अच्छा, केतिरो माना अंदरि समुंड में वेंदा आहियो? केतिरो परे? परे परे वेंदा आहियूं। हा, घणो वक़्तु लॻे अंदरि? तव्हां सम्झ असीं वेंदा आहियूं सीर ताईं वेंदा आहियूं, काजर ताईं वेंदा आहियूं, यानी सरहद पाकिस्तान जी। एसि त असीं मच्छी मारण वेंदा आहियूं। एसी ताईं। अच्छा, हिकिड़ो वाक़ियो मूं ॿुधो हिते जेको थियो त हेलीकॉप्टर जेको अलाए जहाज़ हो हिकिड़ो, इहो को यादि अथई? उहो यादि वॾनि खां मूं ॻाल्हियूं ॿुधियूं मां, उहे मूंखे यादि कान्हे। वॾा त मरी चुकिया आहिनि। छा उहो उनखे खणी विया? मक़सदु थोरो ॿुधाए। ॿुधियुमि हिकु जहाज आयो सोची लथो हिकु किनारे ते सम्झे। हा, हेॾा ॿ दरिया ते किनारो आहे न उन ते जी, तेल उन मां खुटी वियो हो। हा, तंहिं हवा लाहे रखियो ऐं मच्छी असांजो हुआ न तंहिंखे हिन चयो तव्हां असांखे किथे किनारे ते पुॼायो। असीं तेल खणी जहाज खे वरी चालू अची करियूं सम्झे। उन हमरा खे चाले जहाज में उहो किश्तीअ में अची रेड़ी में छॾियूं त हाणे वञो सम्झे, तेल खणिजे पोइ वरी असां हलूं था। जॾहिं हम रवाना थिया तॾहिं असां कुआरियूं खणो, इन में मज़ो कालियूं इन हवा जो वठींदासीं, इन मां मज़ा पाक कढंदासीं। पोइ कुआरियूं खणी चढ़िया सम्झे। जंहिंसां तेल वठी आया तंहिंसां कालियूं जहाज जूं पोले छॾियूं। नक आजो वञी पियासीं, सिसी में आजो पए हे जा अचनि त हीअ त जहाज त पंहिंजो टुकड़े थियो पियो आहे। पोइ अची मोचलो ॿारियो, उहो अंग्रेज जो दौर हुओ। पोइ अहिड़ी मोचलो उते ई कुटे कुटे बेजा करे टुकड़ा वाया खणी वितायूं दरिया में। उछलायूं दरिया में इलाही मोच वाट पई असांजे वॾा मारी खे वञ अञा हया त ॻाल्हियूं कंदा हुआ। अच्छा, 1965 जी जंग में तव्हां हिते हुयो? हा, हिते आहियां। हिते हुयो। पोइ उन में को नुक़सान त न थियो? न न, उन में असांखे त ख़बर बि कान्हे का जंग थी आहे या न। वॾड़ा त चवंदा हूंदा न त कुझु माण्हू वाण्हुनि जो नुक़सान थियो हूंदो। हा, न बसि असां ख़बरूं ॿुधंदा हुआसीं सम्झे त जंग हाणे थी, हाणे सम्झ खुटी आहे। उन दौर में असीं इहा हवा कोन हुआ। हा
हवाई जहाज सही न हे कोन हुआ असां आवाज़ कोन ॿुधासीं बसि जंग चालू थी पिया बसि जंग चालू थिया पोइ वरी 10-12 ॾींहं थिया वरी तस्वीरूं ॾिसूंसीं सम्झे फ़ौज जूं पंहिंजे जूं भट्टीअ जूं सम्झे तस्वीरूं आयूं अख़बारूं आयूं सम्झे। अच्छा इहो अव्हां जा मसइला कहिड़ा आहिनि को मसइला वसइला आहिनि माना को हुकूमत सार संभाल लहेव थी? न कोन थी लहे हुकूमत कोन थी लहे सार संभाल नथी लहे न कुझु को फ़ाइदो को फिशरीज़ वारा या तव्हांजा रछ जेकॾहिं गुम थी था वञनि या को फॾा फसाद अंदरि पाणीअ में होड़ा आहिनि तव्हांजा उन्हनि खे को नुक़सानु थिए त पोइ न अहिड़ी मत कान्हे माना कोई तव्हांजे ॿुधण वारो कोई कोन्हे जेको कुझु थी रहियो आहे हा मच्छीअ वारे जो ॿुधण वारो कोन्हे। अच्छा ऐं इस्पताल त आहे हिते इस्पताल आहे रेड़ीअ में ऐं नौकरियुनि में बि न तव्हांजा माण्हू न कोन्हे। वोट तव्हांजा घणा थींदा तक़रीबन घणा थींदा 1000 2 घर घणा थींदा तव्हांजा? असांजो 1000 खनि त ई कासमां घर आहे 1000 खनि कासमां जो सामत घर आहिनि हा घर खाली त इन में 6 माण्हू जेकॾहिं भरियूं 6 माण्हू हूंदा 4 त पोइ 5-6 माण्हू थी वेंदा कासमाणनि जा ऐं बाक़ी रेड़ीअ में जेके आहिनि से उहे अलॻि आहिनि। ॿियूं कहिड़ी ज़ातियूं आहिनि रेड़ीअ में? तव्हां वरियाणी शेख मूसाणी सियाराणी ऐं वरियाणी हा मिल्काई ईअं सम्झो पागो पाण हली हूंदा इहे आहिनि एतिरियूं जातियूं ऐं सिर्फ़ु मच्छी वारा इहे सभु मच्छी मारींदा आहिनि शेख बि मच्छी था मारनि। अच्छा ॾाढो असां ऐं सभिनी जा ॿार भला कंहिंजा त वेंदा हूंदा न स्कूल? हा स्कूल त वञनि था ॿियनि जा वञनि था सिर्फ़ु कासमाणनि जा घटि मदरसे में ठीक उहो त ज़रूरी आहे पर उन सां गॾु छा चवंदा आहिनि त हुकूकुल्लाह सां गॾु हुकूक इबाद हा न त दुनिया जा दुनियादारी त सिखणी आहे न उहो बि त हुजणु खपे न कम अज़ कम। न त वञी पोइ असांखे पढ़ण ते छॾियूं असीं कोन पढ़ियासीं असीं दर ते वेंदा आहियूं। अच्छा असां ॿधी खणी वेंदा हुआ स्कूल में छॾींदा हुआ असीं उस्ताद खे ॾेखारींदा हुआ बाबा वञूं पैसा बि करणु पैसा करे पुठियां मिलंदा थकी वेंदा असीं पछतायूं था वॾा थी रहिया आहियूं हाणे पछतायो था न असीं पढ़ी लिखाए था लिखिया बिखिया किथे कीअं असीं तव्हां अंग पढ़ी विया न हाणे पछतायो था पोइ बचड़नि खे भला पढ़ायो न बचड़नि खे पढ़ां बचड़ा असीं कोन था पढ़ूं उहे चवनि था असां नथा पढ़ूं पोइ वॾा ॾींदा हा जे माइट ने पढ़ायो त सही वरी छॾे विया मेर हा पोइ पंहिंजे खुद छॾे विया स्कूल ई छॾे विया पढ़ूं कोन था। अच्छा पोइ ऐं नियाणियुनि खे बि तालीम न ॾियारियो? न नियाणी खे नियाणी छॾे आयूं उहे बि छॾे ॾिनो न मक़सदु हाणे भला अॻिते जीअं असां मच्छी बेजारो पोखींदा आहियूं त अॻिते हली महांगी कुरड़ी थींदी वॾी थींदी ईअं असांजा ॿारड़ा बि जेकॾहिं अॼु नंढा आहिनि त 20 सालनि खां पोइ असां छा चाहींदासीं त हिननि जी क़ीमत थिए न हे घणो कमाइनि न त उन लाइ कोशिशि त वठणु खपे न इन्हनि ॿारनि जी पालना करणु खपे न। दरिया में वठंदा न दरिया में त हाणे ॿिया कब्ज़ो करे विया आहिनि दरिया ते मच्छी ॿिया था मारनि उते हा कब्ज़ो कंदा थी वियो आहे न ॿिया माण्हू कंट्रोल करे विया आहिनि उते मच्छी बि हाणे एॾी कान्हे का ॿियो हीउ सॼो गटर थी वियो आहे तव्हांजो मच्छी भॼी वई त पोइ इन आसरे ते असां ॿार बि न पढ़ायूं त पोइ असांजो छा थींदो कुझु ज़िंदगी त पोइ को चङी त कान थींदी न अहिड़ी इन लाइ कुझु त कोशिशूं वठणियूं पवंदियूं न कोशिशि वठणी पवंदी पर नथो थिए हा थिए नथो खणी ॿार हेर स्कूल में वेंदा आहिनि न हा ऐं त ॿार थोरो वलाईंदा पोइ माइट जे कम त रोज़ ई घटि वञे थी माइट घटि वेंदा त रोज़ ई घटे थी बसि ईअं आहे हिकु जो करे ईंदे 1000 ॿ ईंदो वरी ॿिए जो वेंदे त हेड़ो लारो पैसा लड़ी पिया तंहिंजे करे ॿार खे इल्मु थोरो ईअं था असीं ॾियूं हाणे त दरिया ते हलो त मच्छी मारियो त कुझु थोरो ॿ पैसा अचनि ॿ पैसा तॾहिं घर हले
पर जेकॾहिं घर जो मसइलो तव्हांजो हल हुजे हा त जेके ॿार पढ़नि पोइ पढ़ण लाइ छॾींदो घर जो मसइलो यानी न गुरबत थिए। जे हा, करे हा, गुरबत ॾाढी घणी हा। आहे अच्छा ई उन जो मसइलो को आहे तव्हांखे को हुकूमत को न। मदद करे त तव्हांजा मसइला तंहिंखां पोइ तव्हांजा ॿचिड़ा पढ़ी पवनि पर हुकूमत का नथी करे वाह साईं याकूब साहब तव्हां सां ॾाढी सुठो लॻो अव्हां सां मिली करे अव्हां जी महिरबानी अदा ज़ुबैर 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 तव्हां पंहिंजो नालो त ॿुधाए ज़ुबैर कासमाणी हा कासमाणी फिलहाल वीरन बेल लिखी छॾियो नालो सनाज गार्डन में आहे न वीरन बेल तूं मच्छी जो कमु कंदो आहे मस्ती जो कंदो आहियां कमु हा केतिरो कम से कम कमाईंदो आहीं कम अज़ कम 200 300 500 500 ताईं 1000 बसि माशाल्लाह इहो बि ठीकु आहे कुझु न कुझु रोज़ कुझु पढ़ियल आहीं न वजह गुरबत गुरबत अच्छा हाणे तूं पंहिंजे ॿचिड़नि खे त पढ़ाईंदे न हा इंशाल्लाह इंशाल्लाह कोर्स सेकेंड क्लास पास मुंहिंजी ईअं न हा हा ठीकु महिरबानी अदा